أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا آمنت بالله صدق الله مولانا العظيم قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين अजतार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे लोट वारो काढे वियो स्पीकर वारो आवाज़ खे वधाइस हमदर दव्या वारो वरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे अजतार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे सोथड़ बिठो बागन भरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे अजतार मां बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वरियो मुहिंजा मिठा तुंहिंजे करे हमद सलात खां बाद मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह पाक जो शुक्र आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे तौफ़ीक़ सां असीं हिन महफ़िल में गॾु थिया आहियूं अल्लाह ताला असांजो गॾिजणु ज़िक्र अज़कार करण ख़ैरो ख़ैरात पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए अॼोको इहो प्रोग्राम नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिलाद के सिलसिले में रखियो वियो आहे। यो प्रोग्राम मिलाद के हवाले से भी आहे, मोहम्मद आलिम जी वालिदा जे ईसाले सवाब जे लाए भी आहे।
अल्लाह ताला उनके वालिदा जी मग़फ़िरत फरमाए, उनके जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फरमाए। अब ॾिसो कहिड़े भी अमल जो दारो मदार नियत जे मथां हूंदो आहे। इन्नमल आमालु बिन्नियात। अगर असू को नेक कम करियूं पोइ इन जे अंदर असां जूं इलाही नियतियूं हुजनि त अल्लाह ताला नियत के ॾिसण वारो आहे। मसलन हिकिड़ो माण्हू अगर को ख़ैरो ख़ैरात करे थो, जीअं इहो अॼोको प्रोग्राम आहे, मिलाद जी भी इन में नियत आहे ऐं इसाले सवाब जी भी नियत आहे, तो यकीनन जेकी माण्हू नियत कंदो आहे अल्लाह रब्बुल आलमीन उहो उन जो अमल क़बूल फरमाए छॾींदो आहे। अगर को माण्हू पंहिंजे घर खां निकिरे त आउं वञा थो जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ, अगर वो ख़ाली घरां निकिरे अचे मस्जिद में जुमे जी नमाज़ पढ़े तो जुमे जो जेको सवाब आहे उहो अल्लाह उनखे अता फरमाईंदो। लेकिन हिकिड़े माण्हू ईअं कयो जो गुस्ल भी कई सुन्नत समझी करे, कपड़ा भी धोता या ना पातई सुन्नत समझी करे, मिसवाक भी लगाई, खुशबू भी लगाई ऐं हुन जी इहा नियत हूंदी त रस्ते में जेको मूंखे मिलंदो आउं हुनखे सलाम भी कंदुसि, इहा भी महबूब जी सुन्नत आहे। ऐं सलाम ॾींदो जॾहिं अचंदो मस्जिद में नमाज़ पढ़ंदो, नमाज जो सवाब त हूअं मिलंदुसि, बाक़ी इहे ॿिया जेके अमल कई अल्लाह ताला उन जो सवाब भी उनखे अता फरमाए छॾींदो। असल दारो मदार नियत जो हूंदो आहे। इंसान हिकिड़े कम में अगर इलाही नियतियूं करे त सुठियूं जाइज़ नियतियूं हुजनि त अल्लाह ताला उन जे इन कार ख़ैर खे क़बूल फरमाईंदो आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अहले सुन्नत वल जमात में पैदा कयो। अॼु असां ई तूं नबी पाक अलैहि सलातो वसलाम जी मिलाद जी महफ़िल में वेठा आहियूं, अल्लाह ताला जो शुक्र अदा करे रहिया आहियूं त या अल्लाह तुंहिंजो एहसान आहे असांजे मथां तो ॿिया भी एहसानात कया, लेकिन मुंहिंजा महबूब जेको सभिनी खां वॾो तो एहसान कयो असांजे मथां उहो पंहिंजो हबीब तो असां ॾे मोकिलियो। उहो महबूब असांजी तरफ़ आयो, पोइ इन महबूब जे सदके मुंहिंजा मौला असांखे तूं मिली वियो। हुज़ूर अलैहि सलातो वसलाम अगर न अचे हा त अॼु असांखे रब्बुल आलमीन जी मारिफत हासिल न थी हा। हुज़ूर अलैहि सलातो वसलाम आयो, पोइ अल्लाह जे महबूब असांखे तौहीद सेखारे, ॿिया कम सेखारी त रब्बुल आलमीन जो असां तूं शुक्र अदा करियूं था त मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र आहे जो तूं पंहिंजे नबीअ खे असां ॾे मोकिलियो, जिन असांखे इस्लाम जी दौलत सां सरफराज़ फरमायो। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, ए ईमान वारो मूं अवां जे मथां मोमिनीन जे मथां ईमान वारन जे मथां लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, रब जो क़ुरान आहे। रब फरमायो मोमिनन जे मथां वॾो एहसान आहे। कहिड़ो एहसान आहे? या अल्लाह तूं ॿियूं भी असांखे वॾियूं नेमतियूं अता कयूं, या अल्लाह किन नेमत जो तूं एहसान असांखे ॿुधाए रहियो आहे। रब फरमायो ॿियूं सभु नेमतियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, मगर मां जेको पंहिंजो नबी अव्हांखे अता कयो आहे, रब फरमाए थो इहो सभिनी खां मुंहिंजी वॾी नेमत आहे। पोइ अल्लाह जे रब्बुल आलमीन क़ुरान जे अंदरि फरमायो, जॾहिं अव्हां वटि अल्लाह जो फज़ल अचे, अल्लाह जी रहमत अचे, पोइ उन जे मथां ख़ुशि थी मूं अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा करियो। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जो असां तूं अॼु शुक्र अदा करे रहिया आहियूं त या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे जो पंहिंजो महबूब तो असांखे अता फरमायो, जिन जे सदके असांखे ईमान जी दौलत नसीब थिए। अल्लाह रब्बुल मूं जेका आयत तिलावत कयमि उन में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो। मुझे अजीज दोस्तों बुजुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। रब फरमायो, ए मुझा महबूबा असां तोखे शाहिद भी बनायोसीं, मुबशिर भी बनाए करे, नज़ीर बनाए करे न दुनिया जी तरफ मोकिलियोसीं आहे। इन्ना अरसलनाका असां अव्हांखे मोकिलियोसीं।
हिन दुनिया ॾे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नबीअ खे मोकिलियो, लेकिन मुख़्तलिफ़ कमालातनि जो बि अल्लाह ज़िक्र फरमायो। रब फरमायो मुंहिंजा महबूब असां तोखे शाहिद बि बनायोसीं, शाहिद बि बनायोसीं, मुबशिर बि बनायोसीं ऐं नज़ीर बि बनायोसीं। या अल्लाह तूं एतिरियूं शानियूं ॾेई करे पंहिंजे महबूब जे असांजी तरफ़ मोकिलियो। अब ॾिसो रब फरमायो ए मुंहिंजा महबूब मां रब्बुल आलमीन तोखे शाहिद बनायो, गवाह बनायो। या रब्बुल आलमीन तो पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे असांजी तरफ़ शाहिद बनाए करे मोकिलियो, किन शइ जे मथां तो गवाह बनायो। या अल्लाह किन चीज़ जे मथां गवाह बनाए करे तो पंहिंजे नबीअ खे मोकिलियो आहे। अब ॾिसो असांजी अदालतुनि में अगरि को केस हुजे कत्ल जो, हिकिड़ो माण्हू वञी गवाही ॾे चोरीअ जी, त जज उनखे चवंदो आहे भाई हिते जेको मुक़दमो आहे इहो ॿियो आहे, तूं गवाही किन ॿिए चीज़ जी ॾी रही तो, लिहाज़ा तो जी इहा गवाही क़बूल न आहे। त गवाह जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे जो तयन थिए त इहो किन चीज़ जो गवाह आहे, पोइ उन जी गवाही क़ाबिल क़बूल थींदी। हालांकि क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह ताला मुख़्तलिफ़ मक़ामात ते जॾहिं गवाही जी ज़िक्र के त अल्लाह रब्बुल आलमीन उन जो तयन बि करे छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी जॻह ते इरशाद फरमायो वयकून रसूल अलैकुम शहीदा। रब इरशाद फरमायो ए उम्मत मुहम्मदिया हिन रसूल के मां रब्बुल आलमीन जे मथां गवाह बनायो आहे। हिते बि तयन थी वियो, हिन ॻाल्हि जी वज़ाहत थी वई त अल्लाह रब्बुल आलमीन रसूल खे उम्मत मुहम्मदिया जे मथां गवाह बनायो। लेकिन हुते रब्बुल आलमीन मुतलकन फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा, ए मुंहिंजा महबूब असां तोखे गवाह बनाए करे मोकिलियोसीं। या अल्लाह गवाह जे लाइ ज़रूरी हूंदो आहे जो तयन थिए त किन शइ जे मथां गवाह आहे। वयकून रसूल अलैकुम शहीदा, हिते भी तो वाज़े कयो तो उम्मत मुहम्मदिया अवां जे मथां रसूल गवाह हूंदो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन बे मक़ाम ते इरशाद फरमायो क़यामत जो ॾींहुं हूंदो, रब फरमायो फकैफ़ इज़ा जीना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद। रब इरशाद फरमायो क़यामत जो ॾींहुं हूंदो, हर नबी पंहिंजी उम्मत जे मथां गवाह हूंदो। हे मुंहिंजा महबूब असां तोखे इहो शान इहो मान इहो मक़ाम अता फरमायोसीं जो हर नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत जे मथां गवाह हूंदो। हे मुंहिंजा नबी मां रब्बुल आलमीन तोखे इहो शान अता कयो आहे जो मुंहिंजा महबूब तूं ख़ाली पंहिंजी उम्मत जे मथां न बल्कि हुननि उम्मतनि जे मथां बि गवाह हूंदो सभिनीनि जे मथां। त हिते बि तयन थियो त हुज़ूर क़यामत जे ॾींहुं गवाह हूंदा सभिनीनि जे मथां। लेकिन हिते रब्बुल आलमीन इरशाद फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा मुतलक। अल्लाह पाक फरमायो त ए मुंहिंजा महबूब असां तोखे गवाह बनायोसीं, शाहिद बनायोसीं। या अल्लाह किन शइ जे मथां? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मां हिते किन बि चीज़ जो तयन कोन कयो त मुंहिंजो नबी हिन चीज़ जे मथां गवाह आहे, न। अल्लाह फरमायो हर हक़ीक़त जे मथां गवाह मां पंहिंजे मुस्तफ़ा खे बनाए करे मोकिलियो आहे। रब फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा, ए मुंहिंजा महबूब असां तोखे मुतलक गवाह बनायोसीं। ए मुंहिंजा महबूब असां किन शइ जो तयन कोन कयोसीं। रब फरमायो ए मुंहिंजा नबी मां रब्बुल आलमीन तोखे हर हक़ीक़त जे मथां गवाह बनायो आहे। मां रब्बुल आलमीन जी रबूबियत जे मथां भी गवाह मुंहिंजा महबूब तूं आहीं, मुंहिंजी अज़मत जे मथां भी गवाह मुंहिंजा महबूब तो जी ज़ात आहे, मुंहिंजी कुदरत जे मथां मुंहिंजी शान जे मथां हता के मुंहिंजी वहदानियत जे मथां भी गवाह मुंहिंजा महबूब तो जी ज़ात आहे। अल्लाह फरमायो इन्नी अनल्लाह, रब फरमायो मां अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह जी ज़ात हिकिड़ी आहे, वहदहू ला शरीक आहे। या अल्लाह तुंहिंजे रब हुजण ते हिकिड़ो हुजण ते दलील कहिड़ी आहे?
गवाह केर आ? रब फरमायो मुझे रब हुजण ते गवाह मुझो मुस्तफ़ा है। हकीकत जे मथा गवाह मुझो मुस्तफ़ा है। अवा ॾिसो असां अल्लाह के ॾिठोसीं, अवां ॾिठो अल्लाह के मञो था, छेला था मञो। नबी पाक अलैहिस्सलातु सलाम ॿुधायो त अल्लाह जी ज़ात आहे, ख़ुदा वहदहु ला शरीक आहे। अल्लाह जी ज़ात हिकिड़ी आहे, उहो ख़ालिक आहे, उहो मालिक आहे, ॿिया सभु ख़ुदा कूड़ा आहिनि। इहो कीअं असांखे ॿुधायो? अल्लाह जे नबी ॿुधायो त रब्बुल आलमीन फरमायो मां अल्लाह जे मथां गवाह मुंहिंजो नबी आहे। असां जन्नत ॾिठीसीं लेकिन ईमान आहे तो मोमिन मुसलमान नेक साले जन्नत में अल्लाह मोकिलींदो उनखे। दुनिया में जी नेक अमल क्या उन्हनि जी जज़ा जन्नत आहे, जी बुछड़ायूं क्यों बदकारियूं क्यों उन जी सज़ा जहन्नम आहे। तो जन्नत के भी असू मञूं था, जहन्नम के असां मञूं था। असू मलाइकन जे मथां भी असांजो ईमान आहे, उन अल्लाह जे नबियन जे मथां भी असांजो ईमान आहे, हिसाब किताब जे मथां भी ईमान आहे। ईमान मुजमल हुजे या ईमान मुफसल, उन सभिनी चीज़न जे मथां असांखे ईमान भी आहे, असू मञूं भी था। मगर असां हिकिड़ी शइ खे न ॾिठोसीं आहे, बग़ैर ॾिठे मञूं था। इन जे करे मञूं था जो असांजे महबूब असांखे इहे सभु चीज़ ॿुधायूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ए मुंहिंजा महबूब इन्ना अरसलनाक शाहिदा, असां तोखे मुतलकन शाहिद बनाए करे मोकिलियोसीं आहे। हर हकीकत जे मथां गवाह मुंहिंजा महबूब मां रब्बुल आलमीन तोखे बनाए करे मोकिलियो आहे। दुरूद पाक बुलंद आवाज़। कुछ हंध ना है, माण्हू परेशान थींदा, थोरो होॾे अचो महिरबानी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या अल्लाह तो पंहिंजे महबूब के वॾियूं शानियूं अता फरमायूं, शाहिद भी बनायो या मुबशिर भी बनायो या नज़ीर भी बनाए करे तो असां ॾे मोकिलियो। या अल्लाह वजह कहिड़ी आहे छेजे करे तो पंहिंजे नबीअ खे मोकिलियो। रब्बुल आलमीन उन मोकिलण जी वजह भी तो ई असांखे ॿुधाए आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते इरशाद फरमायो ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला। रब फरमायो मां पंहिंजे नबीअ खे शाहिद भी बनायो, मुबशिर भी बनायो, नज़ीर भी बनायो। या अल्लाह इहे शानियूं तो अता करे असां ॾे मोकिलियो या वजह कहिड़ी आहे छेजे करे मोकिलियो या? रब फरमायो इन जे करे मोकिलियो ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि, इन जे करे मां पंहिंजे हबीब खे मोकिलियो था तव्हीं अल्लाह ते ईमान आणियो ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो। अल्लाह वजह भी ॿुधाई त मूं पंहिंजे नबीअ खे एॾियूं शानियूं ॾेई करे मोकिलियो मोमिनो अवां जी तरफ़। या अल्लाह छेजे करे? रब फरमायो ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि, तव्हीं अल्लाह ते ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो। सो अॼु असू अगर साहिब ईमान आहियूं, अॼु असू अगर मुसलमान आहियूं, अल्लाह के मञूं था, कलमू पढ़ूं था, नमाज पढ़ूं था, रोज़ो रखूं था, हज करियूं था, इहो सभु सदको कहिड़ो आहे? रब असांखे क़ुरान में ॿुधायो आहे त इहो मुंहिंजे हबीब जे अचण जो सदको आहे। इन अरसलनाक असां तोखे मोकिलियोसीं, इहे सभु शानियूं ॾेई शाहिद मुबशिर वग़ैरह सभु बनाए करे असां मोकिलियोसीं दुनिया ॾे। या अल्लाह छेला? रब फरमायो ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि, तव्हीं साहिब ईमान थियो। सो अॼु असू ईमान असांखे मिलियो मुस्तफ़ा जी आमद जे सदके। अंदाज़ो लगायो अगर हुजूर न अचे हा त असू अॼु साहिब ईमान हुजूं हा? ख़बर न आहे किथे हुजूं हा, किन रब के मञूं हा, कहिड़ी गुमराहीअ में हुजूं हा। मगर अल्लाह जो शुक्र अदा करियूं जेतिरो भी इहो घटि आहे। वजह छो आहे? अब ईमान जहिड़ी दौलत अल्लाह असांखे उन मुस्तफ़ा जे सदके अता फरमाए छॾी। या अल्लाह मुस्तफ़ा जे अचण जे सदके असांखे तो साहिब ईमान बनायो, मुस्तफ़ा के एॾियूं शानियूं ॾेई करे मोकिलियो। या अल्लाह
उन खां बाद पोइ ईमान आंदोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब ॾिसो इहा मिसाल मूं पहिरियां बि हिते ॿुधायमि हूंदी। सभु ज़मीनदार आयो,